नाज़रीन, ब्रेकिंग न्यूज़ समाचार शेयर कंदासीं। सिंध हाई कोर्ट पीपल्स पार्टी सिंध जे सदर निसार अहमद खोड़ो जो नालो ECL मां कढण ऐं केस पढ़े वञण जी इजाज़त ॾेई छॾी आहे। सिंध हाई कोर्ट में निसार अहमद खोड़ो जे आमदनी खां वधीक असासा ठाहिण वारे केस में ज़मानत वारी दरख़्वास्त ते ॿुधणी थी। असिस्टेंट अटॉर्नी जनरल पाकिस्तान अदालत खे आगाही ॾिनी त वफ़ाक़ी दरु खाते निसार खोड़ो खे ॿाहिरि वञण जी इजाज़त ॾियण बाबति दरख़्वास्त मंज़ूर करे वरिती आहे। वफ़ाक़ी हुकूमत निसार खोड़ो खे 5 जनवरी खां 28 फरवरी ताईं पढ़े वञण जी इजाज़त ॾिनी। उन मौक़े ते निसार खोड़े जे वकील चयो त निसार खोड़ो जो नालो मुस्तकिल तौर ते ECL मां कढण बाबति केस हलाए वञे, जंहिं ते अदालत चयो त दरख़्वास्त गुज़ार पढ़े मां मोटी अचे त पोइ केस हलायूं था। ब्रेकिंग न्यूज़ समाचार शेयर कयूं पिया। सिंध हाई कोर्ट पीपल्स पार्टी सिंध जे सदर निसार अहमद खोड़ो जो नालो ECL मां कढण ऐं केस पढ़े वञण जी इजाज़त ॾेई छॾी आहे। सिंध हाई कोर्ट में निसार अहमद खोड़ो जे आमदनी खां वधीक असासा ठाहिण वारे केस में ज़मानत वारी दरख़्वास्त ते ॿुधणी थी। असिस्टेंट अटॉर्नी जनरल पाकिस्तान अदालत खे आगाही ॾिनी त वफ़ाक़ी दरु खाते निसार खोड़ो खे ॿाहिरि वञण जी इजाज़त ॾियण बाबति दरख़्वास्त मंज़ूर करे वरिती। वफ़ाक़ी हुकूमत निसार खोड़े खे 5 जनवरी खां 28 फरवरी ताईं पढ़े वञण जी इजाज़त ॾिनी। उन मौक़े ते निसार खोड़े जे वकील चयो त निसार खोड़ो जो नालो मुस्तकिल तौर ECL मां कढण बाबति केस हलाए वञे, जंहिं ते अदालत चयो त दरख़्वास्त गुज़ार पढ़े मां मोटी अचे त पोइ केस हलायूं था। आगाह कई पिया। सिंध हाई कोर्ट पीपल्स पार्टी सिंध जे सदर निसार अहमद खोड़ो जो नालो ECL मां कढण ऐं केस पढ़े वञण जी इजाज़त ॾेई छॾी आहे। इन हवाले सां वधीक तफ़सील कंदासीं। कराची मां धरती TV जे रिपोर्टर इसाक सरकी खां। जी इसाक, वधीक आगाह कजो। जी बिल्कुल मालूम पीपल्स पार्टी अगवान निसार खोड़ो जो जेको नालो आहे ACL खां कढाइण बाबति जेकी दरख़्वास्त हम ते ॿुधणी थी आहे, जंहिंमें निसार खोड़ो खे मुल्क खां ॿाहिरि वञण जी जेकी इजाज़त आहे असिस्टेंट जनरल पाकिस्तान अटॉर्नी सिंध हाई कोर्ट खे आगाह करे छॾियो आहे, जंहिंमें वफ़ाक़ी वज़ीर पारां जेको आहे निसार खोड़े खे मुल्क खां ॿाहिरि वञण जी इजाज़त जे हवाले सां जेकी दरख़्वास्त आहे उहा मंज़ूर करे वरिती आहे, जॾहिं त वफ़ाक़ी हुकूमत पारां निसार खोड़े खे 5 जनवरी खां 28 फरवरी ताईं जेको आहे ॿाहिरि वञण जी मुल्क खां इजाज़त ॾेई छॾी आहे, जंहिंमें निसार खोड़ो खे हिकु दफ़ो जेको आहे ॿाहिरि वञण जी इजाज़त ॾिनी वई आहे, जंहिंमें निसार खोड़े जे हवाले सां जेको नालो आहे उहो ECL मां हटाइण जे हवाले सां जेको केस आहे उहो हलायो वञे। दरख़्वास्त गुज़ार जो चवणु आहे, तंहिंखां पोइ अदालत जो चवणु आहे त दरख़्वास्त गुज़ार जीअं ई वापसि ईंदो त जेको केस आहे उहो बि हलायो वेंदो। अदालत पारां जेकी केस जी वकील ॿुधणी आहे उहा मार्च जे 13 हफ़्ते ताईं मुलतवी करे छॾी आहे। निसार खोड़ो जे ख़िलाफ़ जेको कणिक चोरी ऐं आमदनी खां वधीक असासा ठाहिण बाबति ऐं करप्शन जे मामले ते हिनताम जेकी इंक्वायरी आहे नेब में जारी आहे। नेब पारां जेको अदालत खे आगाह कयो वियो आहे, जॾहिं त अदालत पारां जेका निसार खोड़े खे मुल्क खां ॿाहिरि वञण जी जेकी इजाज़त आहे उहा ॾेई छॾी आहे। जी महिरबानी साफ़ तफ़सीलनि जे लाइ।